अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु मां आहियां सुनीता और सभ खां पहिरियां हेडलाइंस। कोटड़ी पुलिस 2 ॾींहं अॻु क़त्ल करे लाश वण सां ॿधण वारे वाक़े में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। DSP ख़ालिद इक़बाल जो चवणु आहे त इलाइक़े में अमन क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। नींगर जे क़ातिल खे गिरफ़्तार करण लाइ ॾींहुं राति हिकु कयो वियो। हैदराबाद में तालीम खाते पारां सरकारी स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला जे सिलसिले में जागरूकता रैली। शहरियुनि खे संदन ॿारड़ा सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइण जी अपील। हैदराबाद में सामूंडी पट्टीअ जे रहवासियुनि जो बचाव, बंदनि जी मरम्मत न कराइण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। बंद जी मरम्मत कराए इम्कानी ख़तरे खां बचायो वञे, शहरियुनि जी अपील। हैदराबाद में पोरेत मोहन रबारीअ जी क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। जल्द जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। ठटे में आपका मुलाज़िम मुतालबनि जी मञता लाइ रोडनि ते निकिरी आया। अपग्रेडेशन ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण जो मुतालबो। मीरपुर बठोरे में अवामी तहरीक जे कारकुननि जो पार्टी अॻवान सरताज चांडे ते क़त्ल केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाज। IG सिंध खे मामले जी जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जी अपील। ही हुई इन वक़्त जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। कोटड़ी पुलिस 2 ॾींहं अॻु जिनसी ॾाढाईअ जो निशानो बणाए क़त्ल कयल नींगर जे क़ातिल ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार करे वरितो। DSP ख़ालिद इक़बाल ऐं SHO कोटड़ी कुर्बान आकलाणी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इलाइक़े में अमन क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। हुननि चयो त हू नींगर जे वाक़े ते ॾींहुं राति हिकु करे जवाबदारनि ताईं पहुता। संदन चवणु हो त जवाबदारनि इतराफ़ कयो त नशे में हुअण करे खांइस ग़लती थी, जॾहिं त जवाबदार पाण बचाइण लाइ नींगर खे वण सां ॿधो। पुलिस अमलदारनि चयो त वाक़े में 2 खां 4 माण्हू मुलविस थी सघनि था। अहिड़ो वाक़ियो इंसानियत खे लॼाईंदड़ आहे। उन मौक़े ते जांच टीम जो ऑफिसर ख़ादिम डावछ, शबीर समो, गुलाम हुसैन काबरो पिणु मौजूदु हुआ। ॿिए तरफ़ क़त्ल थी वियल मासूम नींगर नादिर अली जे चाचे गुलाम हुसैन चांडे जी फरियाद ते कोटड़ी थाणे ते ज़ुल्फ़कार उर्फ़ शेलो जमाली, शामिर गाॾई ऐं 2 अणॼातल माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो। मासूम नींगर नादिर अली जो 2 ॾींहं अॻु वण सां टंगियल लाश मिलियो हो। हैदराबाद में तालीम खाते पारां सरकारी स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला जे सिलसिले में जागरूकता रैली कढी वई। तालीम खाते लतीफ़ाबाद जे तालका ऑफिसर साइमा सगीर, TAO लतीफ़ाबाद शारिक इक़बाल ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में उस्तादनि ऐं शागिर्दनि ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते हुननि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त हैदराबाद जे सरकारी स्कूलनि में सालियाना इम्तिहान थियण बाद ॿारनि जे दाख़िला जो अमल शुरू थी वियो आहे। उन करे शहरी पंहिंजे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियारण लाइ सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि। हुननि चयो त सरकारी स्कूलनि में बहितर तालीमी माहौल समेत घुरिबल सहूलियतूं मौजूदु आहिनि, जॾहिं त नवनि दाख़िल थींदड़ ॿारनि खे मुफ़्त दर्सी किताब बि फ़राहम कया वञनि था। हुननि शहरियुनि खे अपील कई त हू पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि। हैदराबाद में सामूंडी पट्टी जे रहवासियुनि जो बचाव, बंदनि जी मरम्मत न कराइण ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो। ॻाढ़े शहर जे ॻोठ इस्माइल समो, हाजी मेहार कपूराणी, हाजी छछर ख़ासकेली, रजब ख़ासकेली, मोहम्मद जत मूसा जत समेत 50 खां वधीक ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त 4 सालनि खां लगातार बचाव बंद जी मरम्मत न थियण सबबि समुंड में अचण करे बचाव बंद कमज़ोर थी वियो आहे ऐं सामूंडी पाणी घरनि अंदरि दाख़िल थी रहियो आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त बंद जी मरम्मत कराए इम्कानी ख़तरे खां बचायो वञे। हैदराबाद में पोरेत मोहन रबारीअ जे क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल मोहन रबारी जे भाउ बीजल अजय कुमार, सोमू कुमार ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 5 अप्रैल ते टंडे मोहम्मद ख़ान जे हिकु सेठ ऐं संदसि पुटु मोहन रबारीअ खे क़त्ल करे लाश 7 कलाक ताईं भांडे में लिकाए छॾियो ऐं पुलिस भांडे जा ताला टोड़े लाश हथु कयो। हुननि चयो त अहिड़े वाक़े ख़िलाफ़ थाणे ते मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, पर 21 ॾींहं गुज़रण बावजूदि बि जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त मोहन रबारीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ठटे में आपका पारां मुलाज़िमनि जे मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आपका ज़िले ठटे जे सीनियर नायब सदर नियाज़ अहमद मेमण, जहांगीर मेमण, हुमेर ताज मेमण ऐं मसरूर ख़ुश्क जी अॻवाणीअ में समें मुलाज़िमनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुल्क जे ॿियनि 3 सूबनि में आपका मुलाज़िमनि जे मुतालबनि खे तस्लीम करे अपग्रेडेशन ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि।
हुननि चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूद सिंध गवर्नमेंट बिना सबब संदन प्रमोशन रोके मुलाज़िमनि में बेचैनी पखेड़े छॾी आहे। हुननि पीपी चेयरमैन खे अपील कई त सिंध हुकूमत ख़िलाफ़ नोटिस वठी कैडरनि जी अपग्रेडेशन जल्द कई वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। मीरपुर बठोरे में अवामी तहरीक जे कारकुननि जो पार्टी अॻवान सरताज चांडे ते क़तल केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़िले सजावल जे सदर हुसैन आज़ाद मेमण, सागर परिहाड़, अज़ीज़ मेमण, आयूब बाहितार जे अॻवाणीअ में कारकुननि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि सरताज चांडे ते क़तल जो केस दाख़िल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त मुख़ालिफ़ धुर अवाम जे नुमाइंदनि खे राह तां हटाइण लाइ क़तल जा कूड़ा केस दाख़िल करे कारकुननि खे हरासां करे रही आहे। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त सरताज ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। खिपरे में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख जी अॻवाणीअ में तब्दीली काफ़िलो पहुचण ते शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा करे आजियां कई वई। तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख जी अॻवाणीअ में तब्दीली काफ़िलो खिपरे पहुतो त शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा करे आजियां कई वई। PTI जे काफ़िले में शहरियुनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे हलीम आदिल शेख चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पानामा केस जो फ़ैसिलो अचण बैदि उहिदे ते रहणु क़ौम सां धोखो करण जे बराबरि आहे। संदन चवणो त हुननि अवाम जी मदद सां मुल्क जे करप्ट निज़ाम खे ख़तमु करण जी शुरूआत कई आहे। हलीम आदिल शेख जो चवणो त 28 अप्रैल ते मुल्क जे कुंड कुड़िछ मां लखे माण्हू जलसे में शरीक थी वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जो मुतालबो कंदा। हुन चयो त हाणे मुल्क जे अवाम चोर हुकुमराननि ऐं करप्शन जे बादशाहनि खे सुञाणे वरितो आहे। जिन ख़िलाफ़ एहतसाब करण लाइ हू रोडनि ते निकिरी PTI जी आजियां करे रही आहे। बहरान यूनिवर्सिटी जे सेंटर ऑफ एक्सीलेंस इन आर्ट डिज़ाइन में वाटर कलर पेंटिंग जी नुमाइश मुनक़िद कई वई। बहरान यूनिवर्सिटी जे सेंटर ऑफ एक्सीलेंस इन आर्ट डिज़ाइन में वाटर कलर पेंटिंग जी नुमाइश जो इफ़्तिताह यूनिवर्सिटी जे प्रोफेसर ताहा हुसैन कयो। नुमाइश में इटली, पुर्तगाल समेत पाकिस्तान जे 100 खां वधीक आर्टिस्टनि जी पेंटिंग्स नुमाइश लाइ रखियूं वयूं। उन मौक़े ते ताहा हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ हिकु घुमंदड़ नुमाइश आहे जंहिंजो आगाज़ इटली जे शहर रोम मां कयो वियो, जेका बाद में कराची ऐं हाणे जामशोरे में मुनक़िद कई वई आहे। हुन चयो त आर्टिस्ट पंहिंजे आर्ट जे ज़रिए ई समाज जी अक्कासी कंदा आहिनि। ॿिए तरफ़ नुमाइश में मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र ऐं आर्ट सां चाह रखंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awamiawaaz.com।